नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त असिस्टेंट कमिश्नर घोटकी माजिद अली माको जो शहर जे मुख़्तलिफ़ मार्केटनि जो पैदल दौरो रमज़ान ऑर्डिनेंस जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ ऐं रेट लिस्ट खां वधीक अघु वठंदड़ 7 दुकानदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कंदे 21,500 रुपया ॾंड। डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला जी हिदायत ते असिस्टेंट कमिश्नर घोटकी माजिद अली माको, रेवेन्यू अमले सां सुपरिटेंडेंट निसार अहमद, दाऊद पोटो, पंजल मीरानी, इंस्पेक्टर ब्यूरो ऑफ सप्लाई एंड प्राइस अमजद अली, मलिक राव, वसीम राजा राना, मोहम्मद नवीज़ ऐं पुलिस सां गॾु शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि कादरपुर रोड, स्टेशन रोड, शाही बाज़ार ऐं ॿियनि जो दौरो करे दुकानदारनि खां आम वापे जी शयुनि जा अघु मालूम कया। इन मौक़े ते रमज़ान ऑर्डिनेंस जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ ऐं सरकारी रेट लिस्ट खां वधीक अघु वठंदड़ 7 दुकानदारनि खे 21,500 रुपये जो ॾंड विधो वियो। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर माजिद अली माको मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान ऑर्डिनेंस जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। इन सिलसिले में का बि रिआयत न कई वेंदी। हिन चयो त मार्केट कमेटी ऐं ब्यूरो ऑफ सप्लाई एंड प्राइस जा ऑफिसर रोज़ानो जी बुनियाद ते मार्केटनि ऐं बाज़ारनि जो दौरो कनि ऐं आम वापे जी शयुनि जे सरकारी क़ीमतनि ते वेकिरो यकीनी बणाइण लाइ क़दम खयां वञनि त जीअं ग़रीब माण्हुनि खे रिलीफ मिली सघे। हिन चयो त तमामु दुकानदार रमज़ान ऑर्डिनेंस ते सख़्ती सां अमल करनि। हिन सिलसिले में कंहिंखे बि बख़्श न कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।